नासिर नकली ज़रई दवाउनि जी कंपनियुनि आबादगारनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। नकली ऐं बेअसर ज़रई दवाउनि जे इस्तेमाल सबबि आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे, जंहिंजे करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां पेश आहे नदीम मंगरियो जी हीअ रिपोर्ट। असां ज़मींदार तबके सां एॾो त ज़ुल्म आहे। हाला में नकली ज़रई बिजन दवाउनि ऐं भाण आबादगारनि जो करोड़ों रुपए जो नुक़सान करे आबादगारनि खे सख़्तु मुजारे जो शिकार करे छॾियो आहे। हाणोकिन बरसातनि जे सतायल आबादगारनि खे नकली दवाउनि जी कंपनियुनि फुरे फ़क़ीर करे छॾियो आहे। आबादगार लखें रुपया ख़र्च करे जॾहिं फ़सुलु काइनि था त उन वक़्तु नकली बिज ऐं दवाऊं इस्तेमालु करण जे करे संदन फ़सुल ई नथा अचनि, जंहिंजे करे आबादगारनि जा हथ मथे ते अची वञनि। 3000 खां मथे नकली दवाउनि जी कंपनियुनि आबादगारनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि, जॾहिं ज़राअत खातो पिणु उन ॾिस में मुकमल तौर ते ग़ाइबु आहे। नकली ज़रई बिजनि दवाउनि ऐं भाण बाबति हाला जे आबादगारनि आवाज़ टी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असां ज़मींदार तबके सां एॾो त ज़ुल्म आहे जो पंहिंजा जेके ॻह ॻटा औरतुनि जा खपाए। अॻे साल जेका बरसाति पई उन खां पोइ असां कणिक काही। कणिक में असांखे भाण कोन मिलियो। 3500 रुपया बोरी यूरिया, 14000 रुपया बोरी DAP। असां पंहिंजा ढगा ढोर खपाए या कणिक काहीसूं। वरी वणनि जो फ़सुलु आयो, बिज वठी आयासीं। आहे भाई कैंज़ो कंपनी जे नाले सां आहे, हीअ 18000 रुपया कटो आहे। हीअ टीपू कंपनी आहे। मुख़्तलिफ़ कंपनी जा नाला ॾेई हीअ असांखे ज़मींदारनि खे यरगमाल करे उहे बिज ॾिनऊं। असां उहे हया आहिनि। तव्हां ज़मीनूं ॾिसो पिया बंजर पयूं आहिनि। एग्रीकल्चर खाते जी इहा हालत आहे जो हू पंहिंजे कमरनि में ऑफिसनि में एसियूं हयूं वेठा आहिनि। कॾहिं बि कंहिं ज़मींदार वटि फील्ड ते कोन आया आहिनि। तमामु घणो नुक़सान पियो थिए, ख़र्च वॾा आहिनि, करोड़नि रुपया नुक़सान थो थिए। हिकु त ज़मीनूं महांगियूं ऐं बिज महांगा आहिनि। 18,000 रुपया कटो असां वरितो आहे, पर फुटो कोन्हे। 50 माण्हू हिननि खे जेको आहे वॾो बम प्राइज़ जेको ॾियो ऐं माठ कयो वियो रहनि। असांखे अरबे रुपयनि जो नुक़सान थो थिए। बरसातनि में हिकिड़ो त नुक़सान थी वियो गुज़िरियल साल, उन बावजूद बि असांजी गवर्नमेंट को बि इशू कोन वरितो। हिन वक़्तु जेको बिज आया आहिनि से बि माना 3rd क्लास जा आया आहिनि। असांजी ज़मीन आहे, असीं फार्मर आहियूं नंढड़ा। तमामु घणो नुक़सान पियो थिए साईं। को मयार ई कोन्हे, को बि सरकारी नुमाइंदो कोन थो अचे। एग्रीकल्चर फ्लॉप आहे हिते। को बि क़िस्म जी का ऑफिस में कोन्हे, को उन्हनि जा फील्ड ऑफिसर कोन्हनि। प्राइवेट जेके कंपनियूं आहिनि हज़ारे खुली वियूं आहिनि, उन्हनि जो को मयार उन जो चेक करण लाइ कोन्हे। का बि शइ का सहूलियत कोन्हे का कंहिं शइ जी बि न। कंहिं हिसाब सां न। खाद तमामु महांगी थींदी वञे ॾींहं ॾींहुं। वरी जेको आहे सो फ़सुलु थियो तयारु था थियनि, वरी बारिशूं, वरी उन खां पोइ के डैमेजिस खां पोइ बिज हलनि था लहनि था, उन में वरी उहे रेट असांखे कोन था मिलनि। सो मिड़ई अला साईं पोइ हलाए। बाक़ी जेको आहे सो हिते सिस्टम जेको सिंध जो तमामु नाकारा थी वियो आहे। फ़सुलु मिर्चनि जो कायो आहे, भिंडियूं कायूं आहिनि, वण काया आहिनि ऐं ज्वर काई आहे। असांजे फ़सुलनि में नकुल दवायूं अची वियूं आहिनि ऐं नकुल दवायूं न लॻण करे फ़सुलनि में कीड़ो, अछी मख ऐं थ्रिप्स वठी वियो आहे। फ़सुलु तेल वांगुरु थी सड़ी विया आहिनि। फ़सुलनि 50 जे नकुल दवा आहिनि ऐं उनजे अचण सां असांजी फ़सुलुनि खे तमामु घणो नुक़सान पियो आहे। आबादगारनि जो चवणो त ज़राअत खातो नकली दवाउनि जे कंपनियुनि सां भाङे भाईवार बणियल आहे, जंहिंजे करे उन्हनि कंपनियुनि जे ख़िलाफ़ु अञा ताईं का बि सगारी कार्रवाई अमल में न अची सघी आहे ऐं नकली दवाउनि जे कंपनियुनि वारा आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे लुटे रहिया आहिनि। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ TV न्यूज़ हाला।